दोस्तों ऐं साथियों, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद ऐं बहैसियत जिस्मम जे सीनियर वाइस चेयरमैन जे ऐं समूरी क़ौमी तहरीक जे वर्करनि सां मुखातिब आहियां। उमेद त सब दोस्त ठीक हूंदा ऐं पंहिंजे वतन जी आज़ादी के लाइ जिते जिते मौजूद आहियो जिदोजहद में मसरूफ़ हूंदो। अॼु आउं हिकिड़ी नंढड़ी वज़ाहत करणु चाहियां थो त सिंध अंदरि क़ौमी तहरीक खे सोढ़ ऐं घुट वारे माहौल में बंदि करण जी हिकिड़ी नाकाम कोशिश मुख़्तलिफ़ वक़्तनि खां वठी रियासती इदारनि जे तरफ़ां कई वई आहे ऐं बावजूदि उन जे त रियासत पंहिंजा हरबा इस्तेमालु कंदे क़ौमी कारकुननि खे हिरासां करण जे लाइ पंहिंजनि माण्हुनि खे उन क़ौमी तहरीक खे टोड़ण ऐं ख़तम करण लाइ सिंध अंदरि ऐं सिंध खां ॿाहिरि मुख़्तलिफ़ पैकेट्स तैयार करे उन्हनि खे मैदान में लाथो वञे थो। आउं कंहिंजो बि नालो खणणु मुनासिब नथो सम्झां, पर अवी सभु क़ौमी तहरीक जा वर्कर बाशऊर ऐं समझदार आहियो ऐं इन समूरी रांदि खे चङी तरह समझो था, पर बावजूद उन जे आउं पंहिंजी ज़िम्मेवारी समझंदे ऐं दोस्तनि खे वरी बि उन शइ खां आगाह करण लाइ चंद ॻाल्हियूं जे साम्हूं रखंदुसि। त रियासत जो इहो तरीक़ो रहियो आहे। आउं तक़रीबन 86 खां वठी जीएसएन में रहियो आहियां। त रियासत जीए जीए मरे मरे अहिड़े क़िस्म जा नारा ॿुधण लाइ त मुकमिल तौर ते तयारु हूंदी आहे। तव्हां भल सिंध जी सियासत बि कयो, सिंध जी जीए बि कयो, पंजाबियुनि खे गारियूं बि ॾियो, फ़ौज खे गारियूं बि ॾियो, इन ते असांखे को बि ॾुख ऐं तकलीफ़ न थींदो। पर सिंध जी आज़ादी जे लाइ जेकॾहिं संजीदगी सां हिकिड़ो क़दम बि वधाईंदव त पोइ असां अव्हांखे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियूं। इहो ई सबबु आहे त जंहिं ॾींहं खां क़ौमी तहरीक पंहिंजे जोहर में सिंध जी आज़ादी जे लाइ संजीदा क़िस्म जा क़दम जॾहिं अॻिते वधाइण शुरू कया आहिनि, तॾहिं खां रियासत जूं
वायूं बताल थी वियूं आहिनि। पोइ हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अवां सभिनि दोस्तनि खे ड्रेजारण, हीसाइण, गुमराह करण जी कोशिश कंदा। उन में हू कहिड़ा कहिड़ा हरबा इस्तेमालु कनि था ऐं कहिड़ा कया अथनि ऐं आईंदा कहिड़ा कंदा, उन्हनि ते अवां सभिनि दोस्तनि जी नज़र हुजणु घुरिजे। अॼु हिकिड़े तरफ़ सिंध जी आज़ादी जी जिदोजहद में तेज़ी अचण जे करे रियासत परेशान आहे, त ॿिए तरफ़ उहे दोस्त जेके पार्टीअ जी पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ बि रखनि था, ग़लति क़िस्म जा स्टेटमेंट बि ॾियनि था, ऐं जॾहिं पार्टी उन्हनि जे लाइ फ़ैसिलो करे थी तॾहिं उन्हनि खे उहो फ़ैसिलो नाख़ुशगवार गुज़रे थो। पहिरियां जिन दोस्तनि सां राब्तनि जी कोशिश कई वई ऐं उन्हनि ताईं मैसेजिस जेके पहुचाया विया उहे मूं बि ॿुधा आहिनि त बाबा पार्टी अंदरि जमहूरियत न आहे, फ़ैसिला आइन मुताबिक़ नथा थियनि, ही थो थिए हू थो थिए, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं। पर जॾहिं GSN मुत्तहिदा महाज़ जी समूरी बॉडी बशमूल 5 खां 6 सीनियर दोस्त जेके सेंट्रल कमेटी जा मेंबर हूंदा, उहे शरीक थी जॾहिं इजलास कनि था ऐं उन में को फ़ैसिलो वठनि था, त उन फ़ैसिले जे मुखालफ़त में उहे माण्हू जेके कल्ह ख़ुदि इन शइ जी डिमांड कनि पिया, अॼु उन फ़ैसिले खे मञण त परे रहियो, पर उल्टो उहा हरकत करण जी कोशिश करे रहिया आहिनि जेका रियासत चाहे थी त इहा थिए। सो आउं सभिनि दोस्तनि खे इहा आगाही ॾींदुसि त सोशल मीडिया जी मार्फत जेके बि माण्हू अहिड़े क़िस्म जी ग़लति प्रोपेगंडा कनि, उन प्रोपेगंडा जो शिकार न थिजो। ऐं उन्हनि माण्हुनि खे बि, उन्हनि दोस्तनि खे बि चवां थो त जिन मुतल्लिक़ा इदारे अवां जे लाइ फ़ैसिलो वरितो आहे, कानूनी ऐं आइनी तक़ाज़ा इहा थी चए त अवां पंहिंजो फ़ैसिलो रिव्यू करण लाइ उन अदारे ॾे लिखत में शइ मोकिलियो त बाबा असांखे हिन फ़ैसिले ते हीअ एतिराज़ आहिनि, अवां हीअं कयो आहे, हीअं न हुजणु घुरिजे आहे, असां को पुछाणो कयो, असां हुनजी माना तव्हांखे सफ़ाई ॾींदासीं। बजाए हिन जे सोशल मीडिया ते अची बयानबाज़ी करणु ऐं अहिड़े क़िस्म जा ऐलान करणु त दाई वेंदासीं, पोइ हीअं थींदो, पोइ हू थींदो। असां उन्हनि सभिनि दोस्तनि खे सुञाणूं बि था, पर आउं हिते उन्हनि दोस्तनि जी ज़ाती ज़िंदगी या ॿियनि मामलनि ते बहस करण लाइ न आहियो, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त ख़ुदा सिंध ऐं सिंध जे माण्हुनि ते रहम कयो। सभु शयूं सम्झंदे बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी हरकत कंदव त असांखे को एतिराज़ कोन्हे को। असांजा सीना बि वॾा आहिनि, दिलि बि वॾी आहे ऐं असां बर्दाश्त बि करे वेंदा आहियूं। अहिड़ियूं हरकतूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते GSN मुत्तहिदा महाज़ जे लाइ प्री प्लान तहत थींदियूं रहियूं आहिनि ऐं थियनि पियूं। असांखे इन जी का बि तकलीफ़ कोन्हे। असांखे तकलीफ़ इन शइ जी थिए थी त पार्टी जी पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ रखी सघिजे थो, पर आम मासिस में उन ते बहस करणु ऐं उन ते छो छंडणु
इहा गैर इनकलाबी हरकत आहे ऐं पाण खे वॾा इनकलाबी सॾाईंदड़ दोस्त अॼु उन जो शिकार थी विया। सो आउं वधीक कोन थो चवां, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त सिंध जा उहे क़ौमी वर्कर, क़ौमी तहरीक जा कारकुन, उहे सरफरोश जेके सिंध जी आज़ादी जे लाइ पंहिंजा सिर तिरनि ते खयो अॼु बि मैदान अमल में आहिनि, उहे अहिड़ी कंहिं बि प्रोपेगंडा जो, अहिड़ी कंहिं बि मनफ़ी प्रोपेगंडा जो शिकार न थियनि ऐं जेॾी महिल बि ज़रूरत महसूसु कईसीं त वरी अव्हां सां मुखातिब थी अव्हां खे सभिनि शयुनि खां आगाह करण जी कोशिशि कबी। सो ही दौर जेको आहे सोशल मीडिया जो दौर आहे ऐं हिते कंहिंजी बि ॻाल्हि का लिकी नथी सघे। केरु केतिरो ईमानदारी सां हले थो, कंहिं केतिरी ईमानदारी सां जिदोजहद कई आहे, कंहिंजी केतिरी कुर्बानी आहे, उहे सभु दोस्त ॼाणनि था। पर मां बार बार पंहिंजे ॻाल्हाइण जे दौरान इहा शइ ज़रूरु रखंदो आहियां त असां ख़ासि तौर ते आउं इन शइ जो क़ाइल आहियां त कुर्बानी ॻणाइण जेका आहे न, उहा इंतिहाई ग़लति अमल आहे। जेकॾहिं आउं बि चवां त पोइ वॾा 5-6 सालनि खां घर नथो वञा, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, पोइ हीअं थियो, पोइ हूअं थियो, पोइ कुर्बानी आहे, पोइ हीअं आहे, पोइ हूअं आहे, आउं चरियो त न आहियां, मुंहिंजो मथो ख़राबु त न थियो जो आउं पंहिंजी ॾाढी सुठी ज़िंदगी छॾे अची 2010 में जिस्म में शामिल थियुसि। इहो मुंहिंजो पंहिंजो फ़ैसिलो हुयो। आउं सम्झां पियो त जॾहिं ईअं कंदुसि त इहे सभु तकलीफ़ूं ॾिसणियूं पवंदियूं। इन करे उहा कुर्बानी मुंहिंजी कंहिं ते बि थोरो कोन्हे, उहा सिंध जे लाइ आहे ऐं सिंध जे लाइ इहा कुर्बानी तमामु घटि आहे। जेकॾहिं दोस्तनि खे अहिड़े क़िस्म जी का बि शिकायत हुजे या आहे, बराए महिरबानी मुतलिका इदारनि सां राब्ते में अची पंहिंजा मामला हल कनि त वधीक बहितर आहे। बाक़ी जेकॾहिं कंहिंखे शौक़ु आहे सोशल मीडिया ते अचण जो ऐं उन में माना जेकॾहिं वेही करे 5 ॻाल्हियूं दानिशवाराना अंदाज़ में कोई करे सघे थो, बिल्कुलु करे वेंदो। पर इन्हनि शयुनि जो नुक़सानु जेको आहे उहो सिंध खे पवंदो। असां अहिड़ियुनि शयुनि खे बर्दाश्त कयो आहे पहिरियां बि। 2012-13 खां वठी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि सोशल मीडिया जे ज़रिए, ॿियनि मामलनि में, ख़तो किताब जे ज़रिए, पर असां सिंध जा उहे आशिक़ आहियूं जेके सिंध जे करे पंहिंजे मथां उहा गार बि बर्दाश्त कंदा आहियूं जेका शायदि ज़ाती ज़िंदगी में कंहिंखे ॾियण जी ज़रूरत बि नथी हुजे या कोई सोचे बि सही। पर हीअ सिंध आहे, सिंध वतन आहे, उन जी आज़ादी जे लाइ जिदोजहद था कयूं। ज़ाहिर आहे कंडनि जा रस्ता उन में हलणो थो पए। उन में जेकॾहिं असांखे के माण्हू के धुरियूं गारियूं बि ॾियनि था, घटि वधि बि ॻाल्हाइनि था, उहो असांजी अखियुनि ते, असां सिंध जे लाइ सभु बर्दाश्त करण लाइ तयारु आहियूं। सो वरी बि आउं दोस्तनि खे चवंदुसि त इन्हनि समूरनि हरकतुनि खां पासो वठो ऐं उन क़ौमी तहरीक जे वर्करनि खे चवंदुसि त तव्हां बाख़बर रहो त सिंध सां छा पियो थिए। वॾियूं साज़िशूं आहिनि ऐं उन्हनि साज़िशुनि जो जेको बि हिसो थिए थो उन खे इन खां पासो थियणु घुरिजे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी।